अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। सिंध में क्रिकेट जे रांदीगरनि खे मौक़ा फ़राहम करण लाइ सिंध प्रीमियर लीग SPL शुरू थी वई आहे। सिंध प्रीमियर लीग जी इफ़्तिताही तक़रीब सिंध असेंबली ऑडिटोरियम में मुनक़िद कई वई। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया नाज़रीन। सिंध में क्रिकेट जे रांदीगरनि खे मौक़ा फ़राहम करण लाइ सिंध प्रीमियर लीग SPL शुरू थी वई। सिंध प्रीमियर लीग जी इफ़्तिताही तक़रीब सिंध असेंबली ऑडिटोरियम में मुनक़िद कई वई। इफ़्तिताही तक़रीब में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, नासिर हुसैन शाह, ख़ासि मददगार अरबाब लुत्फ़ुल्लाह ऐं ॿियनि शिरकत कई आहे। इफ़्तिताही तक़रीब में क़ौमी टीम जे अॻूणे कप्तान शाहिद आफ़रीदी ऐं ॿियनि बि शिरकत कई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया त SPL जी शुरूआत सिंध लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो अहिड़ो चवणु आहे। संदसि इहो चवणु आहे त SPL क़ौमी हीरो शाहिद आफ़रीदी जी सरबराही में शुरू थियण बि वॾी ॻाल्हि आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। सूबाई वज़ीर नासिर शर्जील इनाम मेमण जो वधीक चवणु आहे त सिंध प्रीमियर लीग सां ॻोठनि ऐं वसंतनि मां टैलेंट साम्हूं ईंदो। इन हवाले सां नासिर हुसैन शाह चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह SPL बाबति मदद कई आहे। संदसि चवणु हो त SPL ज़रिए ॻोठनि ऐं ॾूराहनि इलाइक़नि मां टैलेंट साम्हूं ईंदो। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। सिंध में क्रिकेट जे रांदीगरनि खे मौक़ा फ़राहम करण लाइ सिंध प्रीमियर लीग शुरू थी वई आहे। सिंध प्रीमियर लीग जी इफ़्तिताही तक़रीब सिंध असेंबली ऑडिटोरियम में मुनक़िद कई वई, जंहिंमें सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, नासिर हुसैन शाह, ख़ासि मददगार अरबाब लुत्फ़ुल्लाह ऐं ॿियनि शिरकत कई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया त इफ़्तिताही तक़रीब में क़ौमी टीम जे अॻूणे कप्तान शाहिद आफ़रीदी ऐं ॿियनि बि शिरकत कई आहे। SPL जी शुरूआत सिंध लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे SPL क़ौमी हीरो शाहिद आफ़रीदी जी सरबराही में शुरू थियण बि वॾी ॻाल्हि आहे। संदसि चवणु आहे त सिंध प्रीमियर लीग सां ॻोठनि ऐं वसंतनि मां टैलेंट साम्हूं ईंदो।